जेठारजा भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद राजपर में उरड़ीअ जी ख़तरनाक बीमारी फैलजण वारी ख़बर SS न्यूज़ ते नशर थियण ते सिहत खाते पारां नोटिस वठी मेडिकल टीम ॻोठ फैज़ मोहम्मद राजपर में पहुची उड़ीअ में मुब्तला ॿारनि खे वैक्सीन करण बाद दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते डॉक्टर ग़ुलाम हैदर फुल साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त SS न्यूज़ सथ जा थोराइता आहियूं जंहिं मुतासिर ॻोठ बाबति निशानदही कई, जंहिं ते टीम पहुची उड़ीअ में मुब्तला ॿारनि जा सैंपल वरिता आहिनि ऐं उन्हनि खे वैक्सीन बि कयो आहे। बदीन जी रहवासिन नबीला धी मौला बख्श ख़ासकेली ऐं फ़हमीदा ज़ाल मौला बख्श ख़ासकेली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजी अमर शमशाद ख़ासकेली जंहिं कारो पत्थर खाई ख़ुदकुशीअ जी कोशिश कई, जंहिंखे असांजा मामा जावेद अहमद ऐं अल्ताफ़ अहमद पाण सां गॾु खणाए विया, जेका तकलीफ़ सबबि फ़ौत थी वई, जंहिंजी ख़ुदकुशीअ जी रिपोर्ट पिणु थाणे ते दाख़िल कराई वई, पर हाणे असांजा मामा असांजे वालिद खे फासाइण लाइ इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त असांजे वालिद असांजी वालिदा खे क़त्ल कयो आहे। हिननि IG सिंध खां मुतालबो कयो त वाक़े जी जांच करे असांजे मामनि जी साज़िश खां बचायो वञे। नवाबशाह में चोरियुनि फुरियुनि ऐं मंशियात जी वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ STP पारां रैली कढी धरणो हयो वियो। STP पारां पार्टी अॻवान निसार कीरियो जी अॻवानीअ में SP चौक वटि हयल धरणे खे ख़िताब कंदे STP जे मरकज़ी अॻवान निसार कीरियो उन मौक़े ते चयो त नवाबशाह शहर अंदरि चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस मंशात ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम बणिजी वई आहे। हिननि चेताव ॾिनो त जेकॾहिं पुलिस ॾोहनि ऐं मंशियात खे रोकण लाइ क़दम न खयां त STP तरफ़ां एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।